सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। पहुंचे हुए ना एक मुल्क में નેદર તમામ જણા હતા દરે પાણી बरसात थी जाए पानी कर दी और जमीन में खेत में નેદર उदाता जा तो कोई लेकिन बे मुल्क वाला वो बे वाले इम्पोर्ट करता वो खाईंदा कमाईंदा कुछ करता तो जन में નેદર घणा वो उन्हीं साल में 1 अरब रुपए का जेके નેદર एक्सपोर्ट किया भाई असां उहे घणा ॾींहं असां छा कंदासीं वैसे ही ट्रांसफर कंदा चवंदा आहिनि वैसे ही तंग कंदा आहिनि इन करे 1 अरब जा ओॾियो નેદર जेका एक्सपोर्ट कया पोइ जॾहिं एक्सपोर्ट कयो 1 अरब रुपए जा उन ॾियनि त उन साल में 10 अरब रुपए जो नुक़सानु थियो उनजो जेको कारण हो तो जेके खेतनि में નેદર हूंदा पाणी में रहंदा उन जेको जीव जंतु जेके हूंदा जेके फसल खे नुक़सानु पहुचाईंदा किराब खे खाई वेंदा उहे सभु जीव जेका નેદર खाई वेंदा इन करे નેદર एक्सपोर्ट करे दिया जीत एतिरा वधिया जो सॼो किराब खाई वियो 10 अरब रुपए जो नुक़सानु थियो इन करे कुदरत बैलेंस बनाए करे हलंदी आहे त कहिड़ी चीज खे किथे बहितर कयो वञे पोइ जेकॾहिं इस दुनिया में का चीज ॾिसंदासीं ख़राब न होती है हर चीज चङी हूंदी आहे सिर्फ़ उनखे संभाले करे हलणो पवंदो आहे असां ॾिसंदासीं वण पौधा आहिनि ॿूटिया आहिनि जेकॾहिं उनजी संभाल कंदासीं तो ऑक्सीजन साफ़ माहौल उहो सभु असांखे मिलंदो प्रदूषण फ्री माहौल असांखे मिलंदो स्वास्थ्य असांजा सही थींदा सिहत असांजी सही थींदी प्रकृति खे नुक़सानु पहुचाईंदासीं नुक़सानु बि असांखे थींदो की ॿिए खे थोरे थींदो असांखे पाणी जी पूजा कराई वेंदी आहे पाणी जी इज़त कंदासीं पाणी खे साफ़ सुथिरो रखंदासीं बहितर कंदासीं सिहत हेल्थ जीवन शक्ति सभु कुझु असांजी बहितर थींदी जेकॾहिं पाणी जी न कंदासीं त पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदी तंहिंजे करे असांखे सेखारियो वियो त तव्हां इंसान जेके बि आहियो सभु चीज़ुनि खे बढ़ाए करे रखो सभु खे बहितर करे रखो इन करे असांखे सब्र जी पूजा कराई वेंदी आहे ऐं उन खां बाद जॾहिं पूजा कंदा असां इंसान असांखे वॾी पर पंहिंजी यादि ॾियारी वेंदी आहे ऐं पोइ जेकॾहिं असां उहो कंदा त पोइ असांखे इहो बि सेखारियो वेंदो आहे त 3 तंदू खणी करे असांजे गले में विझी वेंदियूं जंहिंजो मक़सदु आहे मथे में पहुचंदी भई असां मालिक के नाले ते जेके 3 तंदू नी ब्रह्मा विष्णु महेश यानी ईश्वर मतिलबु गंढ ॾिनी वेंदी आहे टिनी खे मिलाए करे भई हक़ीक़त में जंहिं पैदा कयो आहे जेको हलाए थो जेको संभालींदो उहो सॼो मालिक ईश्वर हिकु आहे ब्रह्मा विष्णु महेश 3 ॼणा असां मिलंदा ऐं ब्रह्म गंढ वधो ॾिनी वेंदी आहे 3 न पर हिकु ई आहे इन करे टिनी खे संभाले करे हलो पंहिंजे जनम खे बि यादि रखूं असां इंसान थी करे रहियासीं पंहिंजी हालत खे बि यादि रखूं असांखे इंसानियत सां हलणो आहे बहितरी सां हलणो आहे ऐं पंहिंजे मौत खे बि यादि रखूं असांखे इंसान जो महान थी करे वञिणो आहे असां संसार में इंसान थी करे आयासीं असांखे यादि रखणु खपे असां आया सभु इंसान थी करे पर ॿियनि जीवन ऐं असां इंसान में सिर्फ़ु इहो फ़र्क़ु हूंदो त ॿिया जीव जहिड़ा पैदा थींदा आहिनि तहिड़ा वेंदा आहिनि पर असां इंसान में फ़र्क़ु आहे घोड़ो घोड़ो थी पैदा थींदो घोड़ो थी करे वेंदो शेर शेर थी करे पैदा थींदो शेर थी करे वेंदो हाथी हाथी थी करे पैदा थींदो हाथी थी करे वेंदो पखी पशु वण जेके बि आहिनि जहिड़ा पैदा थींदा तहिड़ा वेंदा पर इंसान पैदा इंसान थी करे थींदो आहे पर जहिड़ो आयो तहिड़ो वियो भई खाधो पीतो रहियो हलियो वियो ठीकु आहे पोइ जहिड़ो आयो तहिड़ो वियो ॿियनि वांगुरु इहे ॿिया चवंदा पर जेकॾहिं ॿियनि खे सुख ॾींदो ॿियनि सां बहितर व्यवहार कंदो ॿियनि सां चङो हलंदो तो पोइ इंसान थी करे वेंदो इंसान हर कुझु महान थी करे वियो यानी हसीम शख़्सियत थी करे वियो बहितर इंसान थी करे वियो
पोइ सिर्फ़ु इंसान न वेंदो पर महान थी करे वेंदो। पर जेकॾहिं अञा कंहिंखे सत्संग वधीक कंदो, बहितर हलंदो, चङो वहिंवार कंदो, सबके सुख ॾींदो, मालिक जो नाम ध्यान सिमरन जाप उन ईश्वरता सां जुड़ी करे हलंदो, सभ सां बहितर ऊचाई खे छोड़ंदो, त पोइ हिते वेंदो। पोइ न सिर्फ़ु इंसान हूंदो, इंसान सां गॾु महान हूंदो, पर महान सां गॾु भगवान हूंदो, यानी भागवान हूंदो, संसार को तरी करे पार पवंदो, पंहिंजे जीवन खे ऊचाईंदो, सभु कुझु पाईंदो। पर जेकॾहिं असां ॾिसंदासीं संसार में कंहिंखे सताईंदो, कंहिंखे ॾुखाईंदो, कंहिंखे परेशान कंदो, कंहिंखे हरू भरू तंग कंदो, कंहिंखे नोचींदो, त पोइ जॾहिं वेंदो त पोइ उनखे करे इंसान चवंदासीं, या हैवान चवंदासीं या शैतान चवंदासीं।